खुरपी वटे खबरू खोड़ आइन पर तो बुद्धा है ना पाकिस्तान यूं बेटी होंगी अच्छा गिराट मुठड़ी माई सेठाणी खर्ची का सिवाय मुखे खबरू बुधाइण में ॾियारी में सुर पंदो आ पर खर्ची ॾींदे माखे बेहावा में सूर पवंदो आ मजबूरी आ ॾियाणीआ ॾियां थी टेई तरह खा अचे वट हेॾे ॾिसे थी हेॾो सव जो नोट थी ॾियां पई वट हाणे खबरूं ॿुधाए पर मथो मथे ते मुखे भी तो खाले केतरा नोट कढणा आहिनि माई हाणे छॾ ॿिए किसे के मूंखे खबरूं ॿुधाए सुगर तुंहिंजे खिलाफ सेठ धनुअ जा कन थी भराई चइबो त इहा सुगर अञा बि मुंहिंजे लाइ कनूं कोटरे थी केमल भी सेठ धनु कमदार गोबाटे के चई तोखे इन घर मां पेरे उघाड़े कढराईंदो मतलब थियो वञी त बेस तो करे कढनि उखाड़े पेरे जो मतलब त इहो थियो वञी हाँ मासी मासी हूंदी माणे ओ फाट मारोट सोट मारोट चंदे छा को वात में फुरड़ियूं थियूं थियनी पयूं हिते वात ई नथो वराई पियो बाक़ी मासी मां कहिड़ा काम धोईंदी आहियां पाणे ओड़े त मासी सिपाही साहब खाली आहिनि खीसा हुकुम कर साहब मुंहिंजा खीसा खाली आहिनि तोखे कीअं ख़बर पई बिछड़ी आई छा सिपाही जुगर छा की थो लगे तो थाने ते छिनकार ॾई आहे साहब तू मरे एॾो हॾे हिलाल थोरी आहे पाणीअ जी उञ लॻी वेंदसि न त उहो बि गिलास पाणी जो भरे बनाए पवंदो अरे को सके छो मलहड़ी आहे छा अरे मुंहिंजी बि त ॿुधो जितो थी पियो छा थियो सुमरे साहब जा मूंखे 10 ॾींहं मोकल खपे कलू खे आज़ाद करे लाकब खाली कयो छा थियो कलू तोखां मालिश तो कराए छा न साहब मार पस हरे रे पाणी लाकब रब मट खाली करे चुको आहे ऐं असांजो कूलर भी खाली करे छॾियो अथसि सिपाही सुमरे इहा पक अथव लाकब में कलू आहे या गलती सां कंहिं उठ के वाड़ियो अथव 100% पेवर कलू आहे फुरलीअ जो मुड़ुस ऐं लालूअ जो सोरो गोबाटो ऐं बोना जेके विड़िया हुआ न उन सिलसिले में गिरफ़्तार कयो अथऊं हाणे ने पाणी वारी मिशन मुंहिंजो मतिलबु आहे त कलूअ खे आज़ाद करणो पवंदो सेठ धनुअ सां ॻाल्हाइणो पवंदो गोबाटा घन चकर तो सेठाणी के घर में रहे सुठो ना है कयो सेठाणी के घर में कढ न त अरे बाबा मां हुन खे पनाह ॾिनी आ कंहिंजी मदद करण को ॾोह कोन्हे को हाँ ओ मुआरे भाई मुखे भी पनाह दे शीह ई बकरी हिक हंध गॾिजी रही नथा सघनि छा हलेड़ी बदो के तुझे ठका अरे रे गोबाटा तो गैर सियासी ऐं गैर इखलाकी कम कयो आ इन जे ला सरकार तो के उम्र कैद जी सजा दी सके थी ऐं ॿियो ॿुध उते मुंहिंजी चिलकड़ी भी रहे थी मुखे उते रहाईंदे त छा बरो तो वठई अरे ही मुंहिंजो ज़ाती मामलो आहे के एरे भेरे नथू खेरे विच में मुदाख़लत कई न जगू वठे छॾींदो सांस मूं हिक बेवाईअ जी मदद कई आहे बेवाई जी मदद करण को ॾोह त कोन्हे को हलिया वञो हितां मूंसां शैतानगिरी न कयो जेकॾहिं न मवाली आयो त वॾो झड़ो थींदो अरे सुञाणा तुझे मवालीअ खे ॿीर प्यारो फूकणो छा कंदो रे मवाली हले निकिर तूं हिन ॻोठ मां हले तव्हां केरु थींदा आहियो रे इहो फ़ैसिलो सेठ धनु कंदो हा हा असां सेठ धनुअ ॾांहुं वेंदासीं हलिया वेठल सेठ धनुअ ॾे था हलूं हल मस्त भरती आहे हलेड़ी बंदो के ठका अॼुकल्ह जे माण्हुनि खे अलाए छा थी वियो आहे हुनखे मां प्यार मां पनाह ॾिनो आहे को पनाह ॾियण ॾोह त कोन्हे को सीरत जा थिए या मवाली जी पचायल भंग पी छड़ी तई वदी थी थेड़ खाईंदी अंधो आई तू मां चाहिए त मूंखे ये लफ़्ज़ न ॻाल्हाए न त मुंहिंजे वात में बि ज़बान आहे मूं तोखे चयो त पाणी प्यार या मूं मथां हार मूं त तोखे पाणी प्यारियो पई न पर न भागा तू वात ई न खोलींदे त पोइ मां पाणी कीअं प्यारींदी सही हां हो ज़मो आंड्रा मूंसां वात थियणी शुक्र कर शुक्र जो तोसां वात थी हणा ॾितल वेचारे ते त हथ बि हलाईंदी हुअसि ऐं घणी घणी कंदो न इहा जेका कपिड़नि सटण वारी सटणी आहे न इन सां सटींदी ईसां खबरदार सुगड़ तू मुंहिंजे साम्हूं ॾिते जो नालो वठ छो त ॾितल माज़ीअ में तोसां माज़ीअ में छो हाल में भी नालो खणंदसि आखिरकार उहो बि कंहिं वक़्त में मुंहिंजो मुड़ुस हो लालू ओ लालू अरे को त मूंखे सम्झाया मूंखे बि कहिड़ी खुटी खयो जो तोसां शादी कयो अञा किथे रही ॻाल्हि अञा त इहो फिल्म जो टेलर हो
फिल्म त अञा पोइते पई आहे। सिपाही साहब खाली आहिनि खीसा हुकुम कर साहब। वो तो मूंखे बि ख़बर आहे त 24 महीना तूं सुञो हूंदो ई, पर यार हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। कहिड़ी साहब? त कल्ह असां थाणे ते मिलण न हुनजी ज़ाल सुरीली थी अचे, न वरी हुनजो न्याणो लालू थो अचे, पर इहो वल्लू भॻो ई भॻो थो अचे। छो? हैड़े साहब ही अच्छी दाढ़ी किथे कई अथई? ॾाढी अच्छी थी वई आहे, ॿुधायो बि नथा त कारो मुंहुं, मुंहिंजो मतिलबु आहे त केस कयांसि। साहब दाढ़ीअ ते केस कंदो? दाढ़ी वीचारी जो कहिड़ो ॾो? इहा त तव्हांजी सुस्ती आहे न। अरे केस कंदुसि मतिलबु त रंग कंदुसि। तूं असुल ॻाल्हि ते अचे त वल्लू कल्लूअ जो पीछो छो नथो छॾे? साहब वल्लू व्याजी आहे ऐं कल्लूअ ॾे वल्लूअ जा तक़रीबन 5 लख रुपया आहिनि। हाणे साहब तूं ई ॿुधा, कल्लू वल्लूअ खे प्यारो न हूंदो, बाक़ी लालूअ खे हूंदो। वालू किथे वणे न वणे, पर विचा गिरो तो बोलो तुंहिंजी वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। सिपाही सूमर, महिरबानी छा जी? खई छा तुंहिंजी वटी मां गिरह? न साहब असांखे मानी जे लाइ पैसा ॾिना अथसि, पैसा। रिश्वत था वठो, शर्म कोन अथव? मोटाए ॾियण जी महिरबानी। तो वटि हूंदा वरी ॿिए कंहिंखे ॾेई छॾींदे, सम्झो कान रिश्वत ॾियणु गुनाह आहे। वॾो हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे, कल्लूअ जी सार हुनजा माइट बि कोन था हलनि, जॾहिं थो ॿधिजे तूं उघाड़े पहिरें भॻो थो अची। सूबेदार छपोरी साहब, असां व्याजनि जो कुझु चक्कर ई ॿियो आहे। जेकॾहिं असांजो कर्ज़ी बीमार थी पए तॾहिं बि असीं परेशान। जेकॾहिं कर्ज़ीअ खे पुलिस तकड़ी हणी ॿधी वञे तॾहिं बि असीं परेशान। ऐं जेकॾहिं कर्ज़ी मरी वञे पोइ त ॼण बाबा असांजो पीउ मरी वियो। जेकॾहिं असांखे ज़िंदा रहणो आहे शमकोरी साहब, पोइ इन कर्ज़ीअ खे ज़िंदा रहणो पवंदो। जी वाह वल्लू वाह, वॾी महांगी ॻाल्हि करे छॾी, पर सम्झ में आऊं ठो कोन आयो। शमकोरी साहब, मां कल्लूअ सां मिलियो आहियां, उन में तव्हांजो बि अलॻि इंट्रेस्ट, माना फ़ाइदो। कहिड़ो फ़ाइदो? असल में ॻाल्हि इहा आहे त मूं चयोमांसि बाबा तूं महिरबानी करे ने धनुअ ते एनसी दाख़िल करा, हो बि वाड़जे तोसां गॾु। जेकॾहिं इहो जोड़ो गिलबा त पोइ त तव्हांजा थी वेंदा वारा ॾियारा, तव्हांजूं 5 आङुरियूं गप में, मुंहिंजो मतिलबु आहे त गिह में। ॻोठ जो बि चङो मुड़ुसु आहे ऐं तक़रीबन असांजो बि चङो मुड़ुसु आहे। बाक़ी जेकॾहिं वल्लू तूं चवीं त पाखनि चरछणी तोखे बि लाकब में कल्लू सां गॾु विहारे छॾ। अस्सलाम वालेकुम। बोलो हल तालू बनिया ते अकेला कीअं हलूं? अकेला ना आहियूं, भॼना आहियूं। अरे मुंहिंजो मतिलबु आहे त बाबे खां सवाइ असां ॿई अकेला त आहियूं। बाबो अस्पताल में दाख़िल आहे, उतां दाल भत वणी वियो त चाकी कोन थो चे। बाबा ताज़ो कमदार गोबाटे खां असांजो झेड़ो थियो आहे ऐं असांजो ज़मींदार लाकब में पियो आहे, मतिलबु पुलिस असांखे बि ॿधी वञे। अरे जे पुलिस खे जे ॿधणो हूंदो त हितां कोन ॿधी ईंदी आहे, हिते को पुलिस अचण ते पाबंदी आहे छा? ॿी ॻाल्हि आहे त असांजे साइज़ जूं हथ करियूं कोन ठहियूं आहिनि जे असांखे लॻनि। पोइ भला उस्ताद सनड़े खे बि चयो न मथां झेड़ो थी पए पोइ असां भॼना मोचरा छो खाऊं? उस्ताद सनरो बि मोचरा खाए न। हज़रत खान पठान तूं चवण छा थो चाहीं, खोले बयान कर। हाँ सुगर मूंखां उधर से कपिड़ा वठी मूंखे चईं परवाह न कर, मां तोखे केड़ी में पैसा ॾींदी। वो हाणे केड़ी पोखी करे थी, वो ज़मींदार जी ज़ाल थी वियो आहे, हाणे मूंखे पंहिंजा पैसा ॾे। जॾहिं तो सुघड़ खे कपिड़ो ॾिनो हो न त सुघड़ ॾितल जी ज़ाल हुई, वञी ॾितल खां पैसा वठ। मां ॾितल ते बि वई, हुन मूंखे चयो त पैसा न आहिनि, ये कपिड़ा बि तोखे आया, सुघड़ बि तोखे आई, हाणे मूंखे पंहिंजा पैसा ॾियो या सुघड़ ॾियो। न न न न, मां सुघड़ तोखे कीअं ॾींदुसि? लालू हिनखे पंहिंजा पैसा ॾे। हलिया हलिया, मां तोखे पैसा ॾियां, हलिया। फूल बरसाओ मेरा महबूब आया है, हवाओ रागनी गाओ मेरा महबूब आया। मस्करन जे गोठ में बेहयाई ना मंजूर, ना मंजूर। गोबा देखे को
गोठ मां निकाली जो मुँह चयो हवा और रागनी गाओ मेरा महबूब आया है एक कदन हिंगू करो शुरू कई ये छाजो कोड़ा वञ मुआ ॾिस वञी ॿाहिरि त छा थो थिए पियो क्या की शैतान माण्हू ॾिसां त सही आहे कहिड़ो गोबाटे खे गोठ मां निकाली जो ओ गोबाटा घन चक्कर बंद कर ये चक्कर अरे केड़ी हैसियत सा तू सेठानी के घर में रहे वाड़े अरे मुझे मर्जिया तव्हां केर आयो किरकिर करण वारा छठा मुझे रंग में भंग विझो हले तो चवां तो हले सभई ता हे लेडी बचो के तुझो ठका अरे हे कोन मणो हणो सु पत्थर हलो हलो तरबत अरे मार पेन जितराणी सुजाए छॾियो अथनि केरु हुया तोखे छो भितर हयो इतन इहो मिठल ये गोठ वारा निभागा ॿियो केरु हूंदो चवनि पिया त सेठाणीअ खे घर मां कढ छो विहारे वेठो आहे वञी खॾ में पऊ अड़ई सेठाणी सिर ॾींदी आहे सुर कंहिंखे बि न आहे ॾींदी अम्मा तुझे किने ऊठ करण सां बाबे खे पुलिस आज़ाद त कान कंदी न ख़बर न आहे इन मूं इन भागे टे पुलिस वारे असां सां लाइ कहिड़ो वेर विधो आहे इहो निभागो ॿिए ॾींहुं टे ॾींहुं बाबे खे वठी थो वञे सूबेदार जो ॾोह न आहे सॼो ॾोह तुंहिंजे अधे ने मुड़ुस लालू जो आहे पाण खे धनु जो पुट थो सम्झे ऐं धनु एतिरो बि ख्याल नथो करेसि त कल्लू लालू जो सोरो आहे हाणे मूंखे किथे मिले इहो सेठ धनु इन लाइ भञी न ॼांसनि त मां कल्लू जी ज़ाल ई न आहियां अम्मा बाबे खे बोन न ॿधायो आहे न धी बोना त ॿारनि जी लिस्ट में आहिनि उन्हनि जी त शायदि बि गैर कानूनी आहे बोना केस करे ई नथा सघनि इहा सॼी हरकत धनुअ जी अथई अलाह कंदसि त कननि में जीत गिड़ी वेंदसि सॼी राति सुम्हंदो ई न जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त मां सेठ धनुअ जा कन कीटा थी कयां मां थी सेठ धनुअ ते केस कयां बाबे जे शरपरनि वारो कंगो चोरी थी वियो आहे आमा तूं रुगो लालो खे अचण दे गोबाटे सेठानी के कारो करे मारियो वने बस कर बिल्लो सेठ मां आया तू मश्करन जे गोठ जो चंगो मुड़स मां आया तू पोइ फैसलो बि मां कंदुसि मुंहिंजो फैसलो कन खोले अखियूं बूटे ॿुधो हेली बंदूक तुंहिंजो ठका ओ सेठ धनु साहब जल्दी फैसलो ॿुधा अचायो असांजो वक़्तु न विञा त पोइ ॿुधो सॼो ॾोह मिठल जो आहे मिठल खे सज़ा ज़रूर मिलंदी बाबल न मुंहिंजो टूल न मुंहिंजो चमटो पोइ मूंखे सज़ा छाजे लाइ मिलंदी अरे तो त हवा ॾेई तिणक खे हबड़ कयो ना मां किथे मां थोरी कयो आहे ॿियो नंबर ॾोही आहे ईदन सेठ धनु साहब मां त सफ़ा गुगदाम आहियां मूंखे सज़ा छो था ॾियो अरे तो बि त फूकूं ॾेई ॾेई फितनो विधो आहे तोखे बि कोन छॾींदुसि सेठ धनु धोबी साहब अल्लाह तोखे कीचड़ मां काची कयो आहे तूं हथ खे हल्को रख न ईअं जो हथ गरो कयई त घणा भॼंदा हुआ बाक़ी मुंहिंजो हिकिड़ो नंढड़ो निमाणो अर्ज़ अथव मूं मिसकीन खे सज़ा न ॾिजो छो त इश्क करे बाबो ऐं पादर खाए मवाली इहो ठहे नथो अलॻि ॻाल्हि आहे मूंखे अलॻि रखो बाबे खे अलॻि रखो धनु साहब इहो घर सरकार मूंखे ॾियारियो कॾहिं ठीकु आहे मूंखे चओ था त मां ने घर जो किरायो खणी सेठाणी खे ॾींदुसि ॿियो छा हाणे मुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे त सेठाणी गोबाटे जे घर में ई रहंदी छो त सेठाणीअ खे पुराणे घर में रहाईंदासीं त उनखे तो मां ख़तरो आहे बाक़ी उहो घर किराए ते ॾेई उन किराए जा पैसा तूं सेठाणीअ खे ॾींदी हाणे कंहिं बि जेकॾहिं गोबाटे ऐं सेठाणीअ सां का बि फशीरी कई आहे शैतानगिरी कई आहे न त पोइ उन सां घटि न थींदी अस्सलाम वालेकुम हेठा हेठा जे त ख़बर दाग सड़ियो अथव या देगड़िन जो तरो लॻी वियो अथव भले थी विड़ियो छा भले शौक़ अथव ठेरा मेले ते मारियो भली पर बेल तो न कयो पाणी वारा जहाज वारा लालू पालज वाला है वो तो तू आई कि ना कल्लू खे छो बदराए थई हां बेहया बेशरम थाम असा जा लोबी ऐं ग़रीब असा सा बस बस वधीक ट्रेक न कर मता भी का सुठो ॾींदी सद के बे गरीब न्याणे के सच को दे जे ता मूंखे ॾिनो आहे मां कल्लू खे बदरायो न आहे
त पोइ तोर पी सेठ धनु बदरायो हूंदसि न उनखे केरु चवंदो मां जॾहिं थी जा सेठ धमू इहो कमु थोरे कयो आहे इहो कमु सॼो पुलिस पाण कयो आहे पिणे आशा पर तो ख़ुदा जी सनाई दे हथ कड़ी हण जहिड़ो आहे बचाने मूं तौबा कई मूं गीची कई मां वञा थो चाचे कलूअ खे आज़ादु करण जे लाइ एसि ताईं तव्हांजे घर में न मोटंदुसि जेसि ताईं मुंहिंजो शाहप्रील चाचो कलू आज़ादु न थींदो ठीकु आहे लाली मुचड़े ने करामत अस्सलाम वालेकुम हे ॿिन पेरनि वारो जानवर छो वठी आया आहियो छा चई ॿिन पेरनि वारो जानवर ही तुंहिंजे वालिद मरहूम जो पुटु आहे हिन जी जानवरनि सां भेट ॾेई जानवरनि जी दिलि आज़ारी छो थी करे हाणे जे तुंहिंजी दिलि आज़ारी थी आहे त मां अंग्रेज़ीअ में चवां थी सारी वल्लू कंहिंखे वणे चाहे न वणे पर विचां गिरह ज़रूर खणे अदी न को हिते मां तोखे मिंथ करण आयो आहियां न को मूंखे माण्हुनि जे मेहणनि जो डपु आहे उहा अलॻि ॻाल्हि आहे त तूं मूंखे पिते ॾेई गाने पर आहीं त भेण न न करे तूं मूंखे इहे मेहणा न ॾींदी कर सेठाणी इहो साॻो घर जंहिंमें तूं रहंदी आहीं न उहो बाबे ज़ोर ॾेई सेठ धनुअ खां फ़ैसिले में मतिलबु वल्लूअ खां वठी तुंहिंजे नाले करायो आहे हाणे उनजो किरायो बि तोखे मिलंदो छा थी भाई इहे अथई बाबे जा थोरा मञी न मञी वधीक मालिकियाणी एॾा अहसान मां न्याणीअ निमाणीअ ते कीअं लाहींदसि मां इहे थोरा माना त तव्हां हाणे मूंखे हिते लालच ॾियण आया आहियो लालच छाजी आहे छाजी लालच आहे इहो सॼो कमु आहे इंसानियती भलाई लाइ कयो आहे हा 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 इंसानियत जे नाते मां बि ईअं पियो चवां त इंसान जे नाते जे तव्हांजी मदद थी पवंदी त अबे जो बि घर वसी पवंदो ऐं मां बि तक़रीबन परणो करे विझंदुसि इन जेको धनु धोबड़ीअ फ़ैसिलो कयो आहे न मुंहिंजे ख़्याल में तुंहिंजे हक़ में कयो अथसि फ़ैसिलो इहो कयो अथसि त इहो घर साॻियो तोखे मिलंदो पर किरायो मिलंदी वधीक उचत न कजांइ अख में आसुणा अख में सिद्धो सो हिन अख में तू भी दिल में आहे सोना दिल में हल हेॾो सारो मुंहिंजो पीउ चौंपलनि समेत दिशमे समेत पटके टोपी समेत तुंहिंजे दिलि में हेतिरी पिचकिड़ी दिलि ते दोधारी कूड़ थी हणी ठगी थी बाबे खे सभु सम्झा थो साहब थोरो हर बुरो गलत हलता था ना गला कहिड़ी मूं तोखे गार ॾिनी जेका तुंहिंजे घर वञी पहुती आहे सुतली साहब इहा ॻाल्हि न आहे मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झ माया लालू 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 सेठ धनुअ जो ख़ासि माण्हू ऐं जेको तो कलू ॿधो आहे न लाक में पियो थिए इहो मुंहिंजो सोरो अथई लालीअ जो पीउ आहे ऐं तूं इहो मूंखे ॿुधाए तोखे ज़रूरत कीअं थी तूं मुंहिंजे सोरे कलू खान खे गिरफ़्तार कयो छो बा मुंहिंजा जानबाज़ सिपाही हो यस सर लालू खे ॿुधायो त कल्लूअ खे गिरफ़्तार करण जी असांखे ज़रूरत कीअं थी अरे मां ज़ाल खे अकेलो मुर्दादा अरे मां समझीस समझी विया या समझाई
आजा सुतली साहब मुंहिंजा वॾा अर्ज़ु आहे कोन ॾिनो त महिरबानी करे जेको मुंहिंजो सहुरो कल्लू आहे, मुंहिंजी ससु सुरीलियो मुड़ुसु आहे, मुंहिंजी ज़ाल लालियो पीउ आहे, हिनखे आज़ादु कयो भाउ। न त मूंखे मूं वारी ससु वारी ज़ाल ॾाढा मोटिया थियूं वणनि। लालू बाबा फिफड़ न गोश्त पुलिस न दोस्त मुफ़्त में असां पंहिंजे पीउ खे बि न छॾींदा। उन करे तुंहिंजे अचण खां पहिरियां असां कल्लूअ खे छॾे ॾिनो। तव्हां चाचे कल्लू खे मुफ़्त में छॾे ॾिनो? न पैसा वलूअ ॾिना। हाणे वञी थो या कंहिं नोड़ीअ जे केस में चालान त असां नांग कीअं ठाहियूं? बसि मां वञां थो अलाह कंदो तव्हांजे सूतल में उन जाइ ते फूड़ी निकिरंदी। एॾा ॻाढ़ा ॻाढ़ा ॻोढ़ा थींदो वेहंदो त वेही न सघंदो। सॼी राति रोंदो पिटींदो हिक ॿिए खे। साहब पिटराई न असांखे, मासूमनि खे मारा। बेगम साहिबा थोरो कन और ते कर। छो छोरी कन और ते क्या चक वणंदी आहे छा? चक्कर से केड़ी वरी मां बिल्ली हां। बेगम साहिबा राज़ जी ॻाल्हि आहे, जे भितूं ॿुधी वयूं त वॾो मसलो थींदो। मसलो पैदा थियो न, पाणे मुंहुं ॾेई वठंदसि। तूं ॻाल्हि ॿुधा। बेगम साहिबा सेठ धनुअ जो अञा सेठाणी सां चक्कर अथई। अच्छा हा बेगम साहिबा सेठाणी जा वार अच्छा आहिनि, कारो हिकिड़ो बि कोन अथसि। हाँ खुरपी, इहा सेठाणी कारे रंग जो पोचो घुमाए करे खट ते ठही जुड़ी वेंदी आहे न, ॼण गप में लुधड़ी वेठी आहे। बेगम साहिबा पोइ मां सेठ धनु जे अखियुनि में सेठाणी ले प्यार जो समुंड ॾिठो आहे। पोइ निभागी प्यार जो समुंड कीअं ॾिसी वई आहे? उहो बि धनुअ जी अखियुनि में। तोखे ख़बर बि आहे त सेठ धनुअ जी अखियुनि में पिचुन खां ॿियो कुझु हूंदो आहे? मुंहिंजो कमु हो तोखे ॿुधाइण, हाणे तुंहिंजी मर्ज़ी। अबू जी अबू मिठल जी बाबल बाबर का ॻाल्हि ढूल में चई थी। बाबल कहिड़ी ॻाल्हि? मिठल इहो मां सोचियां थो पियो त जेकॾहिं अॼु इहो धनु धोबी घर जो किरायो ॾेई सघे त सुभाणे सॼे घर जो ख़र्च सेठियाणीअ खे ॾेई सघे थो। बाबल पोइ छा कजे? छो न इन धनु धोबीअ जे थालीअ मां हिकिड़ो गिरह खणिजे, कयूं उनखे बि सुञियूं त वञी मुल्क जूं थालियूं चटे। हलेड़ी बंदूक तुंहिंजो ठगा। बाबल पहिरीं हिन कल्लूअ जो त पतो साफ़ कयो, पोइ हिन धनुअ खे बि ॾिसी वठंदासीं। वलू कंहिंखे वणे न वणे विचा गिरह ज़रूर खणे। ॾाइण बि हिकिड़ो घर टारींदी आहे, पर तूं त सियासतदान थी वियो आहीं। हे हाल वाल मश्कर जो ॻोठ सॼो खाईंदे छा? मिठल इरादा त मुंहिंजा ये पक्का थी, पर जेकॾहिं ज़िंदा रहियुसि त इन सॼे मश्करनि जे ॻोठ खे मां जरके वांगुरु खाई वेंदुसि। पोइ अकेलो कंड चीटा कयो पियो इन ॻोठ में घुमंदुसि। हा पोइ जेकॾहिं तूं मरी वए त तुंहिंजी सॼी मिल्कियत मुंहिंजी थी वेंदी ऐं मां तुंहिंजे कबर जे मथां वेही सदाईं कुल पियो पढ़ंदुसि। मिठल मौत यादि न ॾियार बेली, मूंखे ख़ौफ़ थो थिए। इन कल्लूअ कारे जो चिठो कारो कर। इन जी जेका ज़मीन आहे न, जेका असुल में मुंहिंजी आहे, इहा कल्लूअ खां वठी गिड़कायूं। हाज़ुर बाबल कल्लूअ खे बि ॼां थो ॾारो, पर हींअर वञा थो इस्पताल। ॾिसी छा चिलकड़ी जी तबियत कीअं आहे? वञी त कोन थो बाबू। वञा थो अबू। अबू वञ। ठीकु ठीकु। बेगम साहिबा छा पई करी? छोरी ॾिसी नथी लटा थी धोआ पई। मश्करी न कर, मूंखे ख़बर आहे तूं भाॼी थी ठाहे। मश्करी छो न कयां, आख़िरकार एॾे वॾे मश्करे जी ज़ाल आहियां। ऐं हा भाॼी कोन थी ठाहियां, धनुअ जी फरमाइश ते छेले जो गोश्त जी कढ़ाई थी ठाहियां। कढ़ाई? असां त कपड़नि ते कढ़ाई कंदा आहियूं, तूं देगड़ी में कढ़ाई कीअं थी करी? खुरपी मुड़ुस जी दिलि में दाख़िल थियण जे लाइ हिकु रस्तो सुठो ताम आहे, समझी थी न? अच्छा त धनुअ जी दिलि में दाख़िल थियण लाइ रस्तो बि ठाही। हा ऐं वञ तूं ताज़े पाणीअ जी हिकिड़ी देगड़ी भरे अच।